अवामी प्रेस क्लब मलीपुरा मुराद मेमण गोल एसडी हॉल में ब शायर ब नकात हिकु अदबी ख़ूबसूरत तकरीब सजाई वई आहे जंहिंमें सिंध जा नाले वारा शाइर तख़लीकार दानश्वर शिरकत कया आहिनि। अॼु जी तकरीब जे मौक़े ते असां सिंध जे शाइरनि दानश्वरनि ऐं अदबी शख़्सियतनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ ब शायर ब निकाह जेका तकरीब मुनक़िद कई वई आहे इन जो मक़सदु कहिड़ो आहे ऐं इन सां मुआशिरे में कहिड़ो असरु पवंदो। अॼु अवामी प्रेस क्लब हिते ही प्रोग्राम मुनक़िद कयो आहे ऐं इन सां सम्झां थो हिते जे नौजवाननि खे अदब सां दिलचस्पी थींदी, दिलचस्पी वधंदी, शाइरी सां दिलचस्पी वधंदी ऐं इन सां गॾोगॾु किताबनि सां जेको हिकिड़ो दूरी पैदा थियो उनखे ख़तमु करण में सम्झां थो तमामु ज़्यादा जेको आहे हिकिड़ो सपोर्ट मिलंदो। अहिड़ा तकरीब मलीर जी बैराड़ी में थियणु खपनि ऐं नौजवाननि खे बि उनमें शरीक थियणु खपे त जीअं उन्हनि खे बि पंहिंजे इलाइक़े जी शाइरनि खे अदीबनि खे ॿुधण जो सम्झण जो ऐं इन्हनि खां सिखण जो मौक़ो मिलणु खपे। तकरीर में चयो त नफ़रतनि खे ख़तमु करणु। आउं सम्झां थो हिते जेके वेचा पैदा कया आहिनि हुक्मराननि, जेके नफ़रतूं पैदा कया आहिनि, जेके दूरियूं पैदा कया आहिनि, असांखे तक़सीम कयो आहे, उन तक़सीम खे ख़तमु करण लाइ शाइरनि अदीबनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपे। माज़ी में जेको ॾिसो माज़ी बईद जी ॻाल्हि कयो आहे त माज़ी क़रीब जी माज़ी बईद में त शाइरनि पंहिंजो किरदारु जेको अदा कयो आहे मुस्बत अंदाज़ में कयो, लेकिन अॼोकी समाज में आउं सम्झां थो त शाइर बि उन लाइन ते हलनि पिया इंतिहा पसंदी जी ऐं जेका आहे माण्हुनि खे तक़सीम करण वारे लाइन ते हलनि पिया। आउं सम्झां थो लेकिन उन्हनि खे इन लाइन खां निकिरी करे नौजवाननि खे जेको आहे उहो सम्झाणी ॾियणो आहे त हीअ नफ़रतूं असांजे लाइ नुक़सानकार आहिनि। इन्हनि नफ़रतनि मलीर खे तबाह कयो आहे, इन्हनि नफ़रतनि हिते वेचा पैदा कया आहिनि, माण्हुनि खे अलॻि कयो आहे, तक़सीम कयो, जंहिंजी करे हिते जेकी हुकुमरान क़ुवतूं आहिनि उन्हनि खे फ़ाइदो मिले थो। ऐं सम्झां थो शाइरनि खे इन ॻाल्हि खे प्रोमोट करणु खपे जीअं आउं पंहिंजी तकरीर में चयो त नफ़रतनि खे असांखे ख़तमु करणो आहे, असांखे वधाइणा आहिनि, असांखे माण्हुनि खे वेझो आणणो आहे। शेर आउं हुते पंहिंजी तकरीब में पढ़ियो त नदी प्रीत जी मुंहिंजे शहर खां थी गुज़रे, नफ़रतनि जी समूरनि ग़लाज़तनि खे धोई गुज़रे, बिहारी जा बरनि या शब बारात जूं बस रोशनी मुंहिंजी धरती खे चुमी ॾेई गुज़रे। चक्का से कदी ज़मानगे बेलिहाज़ें आधे का वता, या चक्का से कदी ज़मानगे बेलिहाज़ें आधे का वता, हंसते जाहे न जाहे अगां गुड़ा गारे माँ कुजा, खुदा वाजहें दस्ता नगिफ्त कदी हम आई है, खुदा वाजहें दस्ता नगिफ्त कदी हम आई है, राजे के बदल कुत नकंत वत वती बातो किस्मत। महिरबानी। प्रेस क्लब मुराद मेमण तरफ़ां तकरीब कोठाई वई आहे। इहा पंहिंजी नोवियत में हिकु मुनफ़रिद ऐं मुख़्तलिफ़ तकरीब आहे छो त अदीब तनक़ीद असांजे अदब जो, असांजी ॿोली जो हिकु अहम हिसो आहे। पर बदकिस्मती सां असांजी सोसाइटी में अदब खे, इल्म खे तमामु घटि पढ़ियो थो वञे ऐं असां वटि तनक़ीद जो जेको तसवुरु आहे उहो इहो आहे गार गंद करणु, जॾहिं त ईअं न आहे। तनक़ीद ईअं ई थींदी आहे जीअं अॼोकी तकरीब में डॉक्टर शेर मेहराणी ऐं इमदाद सोलंगी तनक़ीद कई ऐं मां सम्झां थो उहा जेका तनक़ीद असांजे अदब में जेको जिथे उहो तनक़ीद जो सिलसिलो टुटी वियो, अॼोकी तकरीब में डॉक्टर शेर मेहराणी ऐं इमदाद सोलंगी जेके पंहिंजा तनक़ीदी मज़मून पढ़िया उन्हनि सां ई तनक़ीद जो हिकिड़ो सिलसिलो अॼु वरी ॿीहर जुड़ियो आहे ऐं उमेदु कजे थी त हीउ जेको सिलसिलो जुड़ियो आहे उहो असांजे अदब में अॻिते बि हलंदो रहंदो, छो त तनक़ीद हिकु सेहतमंद सरगर्मी आहे। उहा तनक़ीद ई आहे जेका कंहिं बि तख़लीक़कार खे, कंहिं शाइर खे, कंहिं सिरजणहार खे पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदी आहे। वरी बि मिलंदासीं, पाण तोसां मरी बि मिलंदासीं, तेज़ तूफ़ान ॾिस त छा आहे, अॼु हवा में वरी बि मिलंदासीं, तार दरिया भल हुजे त हुजे, उन मां तोसां तरी बि मिलंदासीं, भल दफ़न कनि असांजो तन माण्हू पर मिटीअ में ग़रीब मिलंदासीं, मुंहिंजो ओसी अहिड़ो कजां दानिश राति जॾहिं ई ठरी मिलंदासीं। महिरबानी। ॻोठ में प्रेस क्लब मेमण ॻोठ वारनि जेका तकरीब कोठाई हुई इंतिहाई हिकिड़ी इल्मी तकरीब हुई, छो त हीअ ट्रेंड जेको आहे सिंध में पवणु घुरिजे ऐं उन्हनि जी अॼु शुरूआति थी आहे। त माना ॿ शाइर हिकिड़े पासे ॿ शाइर ऐं उन ते ॻाल्हाइण जे लाइ ॿ नक़ाद
ऐं उनजे करे इन नोवियत जूं जेके गजाणियूं आहिनि उहे असां वटि सिंध में कोन थियूं थियनि। ईअं फिलबदी मुशाइरा थियनि था ऐं ईअं तक़रीरुनि जूं तक़रीबूं थियनि थियूं, पर ईअं अहिड़े नमूने सां जो फन तख़लीकारनि खे, शाइरनि खे उन्हनि खे पंहिंजो रस्तो मिले, इन नोवियत जूं अदबी गजाणियूं कोन थियूं थियनि, तनक़ीदी नोवियत जूं अदबी गजाणियूं कोन थियूं थियनि। उन हवाले सां मां सम्झां थो त अॼु जेका हीअ तनक़ीदी नोवियत जी जेका अदबी गजाणी थी आहे, इन जो हिकिड़ो तमामु वॾी अहमियत आहे। ऐं गोस्पीरज़ादे साहिब जी शाइरी ऐं इम्तियाज़ दानिश साहिब जी शाइरीअ ते डॉक्टर शेर मेहराणी जहिड़े अॼु जे दौरे तमामु वॾे नक़ाद ऐं साईं ज़िया बड़े साहिब जी मौजूदगी में जेको बि ॻाल्हायो वियो आहे, मिसाल तौरु मूं ॻाल्हायो हुजे या ॿियनि जिन दोस्तनि बि ॻाल्हायो आहे, तमामु इल्मी ऐं उनजी हिकिड़ी तमामु वॾी वैल्यू आहे ऐं उहा अॻिते हली उहा हिकिड़े नए संगे मील जो बुनियादु फ़राहम कंदी। मुंहिंजो त गुलाबन पोपटन रोई मिटी सारी छॾी धोई, गुलाबन पोपटन रोई मिटी सारी छॾी धोई, असांजो प्यार ॻोठाणो खंबे वियो शहर में कोई, मुड़ी दिलि तुंहिंजे रस्ते ॾे अखियुनि जो दग त हो ॿियो ई, कहाणियूं मीर बहरनि जूं कुननि सां ॾे रखियूं धोई। अवामी प्रेस क्लब मुराद मेमण ॻोठ ही तमामु अदबी तक़रीब जेका आहे ॿ शाइर ॿ नक़ाद जे हवाले सां मुनक़िद कई आहे। ऐं खेनि मुबारकबाद ॾियणु चाहियां थो ऐं मां सम्झां थो मेमण ॻोठ जे वेझी अदबी तारीख़ में ही तमामु वॾो प्रोग्राम आहे ऐं अदब जे हवाले सां ही तहरीक आहे जंहिंमां ख़बर पए थी त अवामी प्रेस क्लब अदब ॾांहुं कमिटेड आहे, समाज ॾांहुं कमिटेड आहे, तंहिं करे अहिड़ियूं अदबी सरगर्मियूं हुननि शुरू कयूं आहिनि। ऐं अॼोके प्रोग्राम में जेका माण्हुनि जी शिरकत आयो आहे तमामु घणी शिरकत हुई ऐं जेका ख़ुदि हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि आहे। ऐं ॿियो तव्हांजो सुवालु हुयो त शाइर जो रोल छा आहे समाज जे अंदरि, त शाइर जेको आहे समाज जे समूरनि पासनि खे ज़हन में रखंदे हू पंहिंजो तख़लीक़ूं ॾींदो आहे। छो त शाइर जेको हिसास हूंदो आहे उहो गुरबत हुजे, बेरोज़गारी हुजे, सूंहं हुजे, हुस्न हुजे, इश्क हुजे, प्यार हुजे, कारोकारी हुजे, जेके बि मसइला आहिनि उन सभिनी खे ॾाढो हिसास तरीक़े सां उन्हनि खे ॾिसंदो आहे ऐं उन जे रोशनीअ में हू पंहिंजो तख़लीक़ सरजींदो आहे। ऐं उहा त जेका तख़लीक़ आहे उहा हिकिड़ी मज़ाहिमती शिकिल अख़्तियार करे वेंदी आहे ऐं पढ़ंदड़ उन सां गॾु सफ़र शुरू कंदा आहिनि ऐं मुआशिरे जे अंदरि जेकी ख़राबियूं आहिनि उन ते हू शाइर खे पढ़ंदे वधीक उन्हनि जे ख़िलाफ़ु उन्हनि खे धिकार पैदा थींदी आहे जेके बिदतूं आहिनि समाज जे अंदरि। त इहो तमामु वॾो रोल आहे हिकिड़े तख़लीक़कार जो जेको समाज खे सुजाग कंदो आहे। ऐं शाइर जो इहो बि रोल आहे त उहो जेके सियासी जेके पार्टियूं आहिनि या सियासी तौर जेके माण्हू कमु कनि था उन्हनि खे बि हिकु लिहाज़ जी गाइडलाइन ॾींदो आहे, थिंक टैंक हूंदो आहे सियासी एलिमेंट्स जे लाइ। सो इहो तमामु वॾो रोल आहे शाइर जो ऐं कहाणीकार जो या नावल निकार जो, हर तख़लीक़कार जो। शेर में मारियो वियो आहे, अखियुनि जे शहर में मारियो वियो आहे, चुमियुनि जे शहर में मारियो वियो आहे, कढी अचजां हथनि ते चिट मेंहंदीअ जा, कलियुनि जे शहर में मारियो वियो आहे, बचाए बेहसीअ खां पाण वेंदो हो, बचाए बेहसीअ खां पाण वेंदो हो, दिलनि जे शहर में मारियो वियो आहे, ओह जो ॻोठ जे खेतनि में टिड़ंदो हो, ओह जो ॻोठ जे खेतनि में टिड़ंदो हो, गलियुनि जे शहर में मारियो वियो आहे, शिकारियुनि जे अखियुनि खां जो बची निकितो, शिकारियुनि जे अखियुनि खां जो बची निकितो, पखियुनि जे शहर में मारियो वियो आहे, अखियुनि जे शहर में मारियो वियो आहे। बहितरीनु आगाज़ आहे, हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम हुयो ऐं अवामी प्रेस क्लब मुबारकबाद जो मुस्तहिक़ आहे त उन जे तरफ़ां इन प्रोग्राम जो एतमाम कयो वियो। सिंध जा नाले वारा अदीब ऐं शाइर हिते आया, उन्हनि पंहिंजी शाइरी बि पेश कई, उन जे मथां जेके नाक़िद आहिनि उन्हनि तनक़ीद बि कई। आउं सम्झां थो त इन प्रोग्राम जे ज़रिए अवामी प्रेस क्लब साबित करे ॾेखारियो आहे त अवामी प्रेस क्लब सिर्फ़ु हिकिड़ो सहाफ़ती इदारो न आहे, बल्कि हिकिड़ो तहज़ीबी मर्कज़ बि आहे, हिकिड़ो सक़ाफ़ती मर्कज़ बि आहे, हिकिड़ो इल्मी इदारो आहे। ऐं अवामी प्रेस क्लब खे इन रिवायत खे बरक़रार रखंदे अहिड़ा प्रोग्राम रखणु घुरिजनि, इन जो एहतमाम करणु घुरिजे। ऐं अॼोके इन प्रोग्राम खे असां हिकिड़ो नुक़्ताए आगाज़ बणायूं त तसलसल सां हफ़्तेवार बुनियादनि ते या माहवार बुनियाद ते असां हिते अदबी निशिस्त रखूं ऐं हिते जा जेके लोकल लेखक आहिनि, शाइर आहिनि, अदीब आहिनि, उन्हनि खे असां घुरायूं, उहे पंहिंजी तख़लीक़ पेश कनि ऐं पंहिंजी तख़लीक़ पेश कनि ऐं उनजे मथां तनक़ीद बि थिए
त इन तरीक़े सां असांजे तख़लीक़कारनि जी हौसला अफ़ज़ाई बि थींदी ऐं तख़लीक़ जे वसीले उहो पंहिंजा सूरनि जा बि इज़हार करे सघनि था ऐं असांजी धरती के जेके मसाइल दरपेश आहिनि उनजे इज़हार जी बि हिकिड़ी बहितरीनु सूरत थींदी। ऐं आउं हिकु भेरे वरी मलीर प्रेस क्लब खे ख़राज तहसीन पेश करियां थो ऐं उमेदु करियां थो त मलीर अवामी प्रेस क्लब इन रिवायत खे जारी ऐं सारी रखंदो। महिरबानी। अवामी प्रेस क्लब मुराद मेमण ॻोठ जे तरफ़ां हिकु बहितरीनु प्रोग्राम थियो जंहिंमें 2 शाइर 2 नक़ाद हुया। शाइरनि में गौस पीरज़ादो साहब ऐं इम्तियाज़ दानिश। नक़ादनि में आऊं हुयुसि डॉक्टर शेर मेराणी ऐं इमदाद सोलंगी साहब। सदारत ज़ियावड़े साहब कई आहे। ऐं सम्झां थो त हिन तरह जूं तक़रीबूं ख़ासि तौर ते जेके कराची जूं ॿाहिराड़ियूं आहिनि उन में थियणु लाज़मी आहे। असां जेकॾहिं अहिड़ियूं तक़रीबूं करणु छॾे ॾिनियूं त असांजो डिस्कोर्स जेको जुड़ंदो उहो न जुड़ी सघंदो। असां समाजी हवाले सां कटिजी वेंदासीं। तो मुराद मेमण ॻोठ जे दोस्तनि खे शाबस हुजे जिन हिकिड़ो नओं डिस्कोर्स क़ाइमु करण जे लाइ हीउ बहितरीनु सिम्पोज़ियम ई आऊं हिनखे चवंदुसि त उहो तरतीब ॾिनो ऐं उन्हनि खे मुबारकूं थो ॾियां ऐं हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम थियो आहे। वण थियूं पर असीं मूं न कयूं गोशे गॾिया न सुपरी लतीफ़ साईं। ज़बरदस्त तक़रीब रखी हुई जंहिंजे असांजा सिंध जा जेके तख़लीक़कार आहिनि ख़ासि तौर शाइर ऐं कहाणीकार ॿिया दोस्त जेके समाजी तौर ते उहे सोसाइटीअ सां ऐं माण्हुनि सां एतिरो डायरेक्ट इंटरलिंक कोन था थियनि पर हिन प्रेस क्लब जे सहकार सां 2 तख़लीक़कार ऐं 2 नक़ाद जो चयन जो पैनल हो उहो हिते ज़बरदस्त थियो। समाजी सियासी ऐं इलाइक़े जा माण्हू वधि में वधि शमूलियत कई ऐं नौजवान दोस्तनि ते 2 तनक़ीद निगारनि हुनजे फ़न फ़िकिर ऐं हुनजे क्राफ्ट ते तमामु सुठो ॻाल्हायो। इहो हिकिड़ो सुठो अमल आहे त असां कीअं तख़लीक़कारनि खे समाज सां जोड़े रखूं ऐं अहिड़ियूं तक़रीबूं थींदियूं रहनि त वधीक बहितर आहे। इन अदबी प्रोग्राम थियो आहे जेको माना अवामी प्रेस क्लब मेमण ॻोठ वारनि माना ऑर्गेनाइज़ कयो ऐं हुन सां गॾु जेके बि दानिशवर शाइर आया ऐं बहितरीनु प्रोग्राम थियो ऐं सुठो माना इहो थियो। अहिड़ा प्रोग्राम त थियणु घुरिजनि। असां वटि अदब जी हिते खोट आहे। सियासत ऐं समाजियत आहे। समाजी प्रोग्राम थींदा आहिनि सियासी प्रोग्राम थींदा आहिनि पर अदबी प्रोग्राम तमामु घटि थींदा आहिनि। अहिड़नि हिते प्रोग्राम जी ज़रूरत आहे त अहिड़ा हिते अदबी प्रोग्राम थियणु घुरिजनि ऐं असीं शाइरनि खे ॿुधूं अदीबनि खे ॿुधूं ऐं नक़ादनि खे ॿुधूं त उन्हनि जो छा आहे उहो अदब जे बारे में छा था चवनि। अहिड़ो इहो अदब जे लाइ सुठो सोण आहे साईं। शौरी प्रोग्राम आहे त नौजवान मां अदब मां शौर हासिलु कनि ऐं उहो किताब जे लाइ राग़िब थियनि किताब पढ़नि ऐं इल्मु हासिलु कनि। इहो इंटरनेट जो दौरु आहे त असांजा तमामु घणा नौजवान जेकॾहिं किताबनि खां परे आहिनि इल्म खां परे आहिनि अदब खां परे आहिनि त उन्हनि जे लाइ इहो वॾो पैगाम आहे त उन में फील्ड में अचनि शाइरी पढ़नि ऐं मज़मून पढ़नि ऐं नस्ल नवेसी पढ़नि ऐं असांजी तारीख़ पढ़नि उन मां इनखे वॾो सबक़ु मिलंदो ऐं शौर मिलंदो। सुता कॾहिं ओसीड़ो आहे खावड़ियुनि खे पंध जो तिख तवार वण टिण वाई हिकिड़ी सभई से थिया सूरी सदावार हम मंसूर हज़ार कोई कोंदे के तरह साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त तूं दिलदार आलम सब आबाद कहीं। इल्मी अदबी सरगर्मियूं इल्मी अदबी तक़रीबूं मुआशरे में अहम संग में साबित थींदियूं आहिनि। नौजवान नस्ल खे आगाही ॾियण लाइ अहिड़ा प्रोग्राम हुजणु ज़रूरी आहिनि। कैमरामैन मक़सूद जामुन सां गॾु सरवर मेमण मुराद मेमण कराची।